दोस्तों कयूं था शुरुआत तो सब खां पहले खोलियो पिक्सल ऐप खोले इतों खणूं था जेको अच्छे रंग वारो आहे उते प्लस वारे बटन खे हणी शेप सिम वञो इते इहा हिकिड़ी शेप खणो हिनखे कुझु हिन तरह जीअं मां कयां थो उन ई तरीक़े सां हिनखे रखो। उन खां बाद में हिनखे को बि कलर ॾियो पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ रंगीन मल्टी कलर बहितर रहंदो। इहो कलर थो ॾियां हिनखे सही थी वियो। वरी अहिड़े ई तरह जो हिकिड़ो ॿियो बि खणूं था साइज़ बि उन जी मुताबिक़ था रखूं जी हिनखे बि को मुख़्तलिफ़ कलर ॾियो त बहितर रहंदो। हा ही कलर सही थो रहे। त हाणे जेको आहे सो टेक्स्ट में वञो हिते कुझु बि लिखी सघो था पंहिंजो नालो मां लिखां थो पंहिंजे चैनल जो नालो। हाणे हिन जो फ़ॉन्ट चेंज कयो त बहितर रहंदो। फ़ॉन्ट को पंहिंजी पसंदि जे हिसाब सां उहो बहितर जेको फ़ॉन्ट रहे। ते फ़ॉन्ट काफ़ी सारा आहिनि। ही फ़ॉन्ट ॾिनो मां टेक्नोलॉजी इन हाणे वरी सिंधी लिखूं टेक्नोलॉजी इन सिंधी। हिनखे थोरो वॾो कबो। फ़ॉन्ट साॻियो ई जेको हुयो जेको असां हुनखे ॾिनोसीं मथीं टेक्स्ट खे उहो ई फ़ॉन्ट हिनखे बि ॾींदासीं। हिते सही थी वियो। हिनखे इहो असां ॾिनोसीं हिते विच ते रखो ऐं हाणे हिनखे कयो सेव करण खां बाद में वञो जो काइन मास्टर में उते खणो नऊं खाको खणी हिते मीडिया में हिनखे को बैकग्राउंड जो मां ग्रीन बैकग्राउंड ॾियां थो ग्रीन बहितर रहंदो। ऐं लेयर में अचो मीडिया ते अची पिक्सल ऐप वारो जेको हीअ असां एक्सपोर्ट कयोसीं इनखे खणो क्रॉप करे छॾियोसीं त बहितर रहंदो। हिते हिनखे हिते वॾो करे हिते रखोसि। ऐं हाणे हुन खां बाद में मूं हिकिड़ो रखियो आहे मीडिया में वञो ऐं अर्थ रोटेट अर्थ जेको लिखो रोटेट अर्थ ग्रीन स्क्रीन त काफ़ी सारा अची वेंदा। मूं इहो ऑलरेडी नालो करे रखियो आहे ऐं तव्हांखे मिली वेंदो यूट्यूब ते पिया आहिनि। हाणे हिनखे कयो क्रोमा की सां अनेबल। क्रोमा की सां अनेबल करे जिते ही शूट करे जिते ही ठहे उन जाइ ते करे हिनखे बीहारियो। हाणे साउंड बंदि कयूं कापी थी सघे थो इहो साउंड बाक़ी हीअं कापी न थींदो। ऐं हाणे वञो हथ सां लिखत हिते ॾिसूं था ॻाढ़ो रंग खणो त बहितर रहंदो। घटि कयोसि ऐं हाणे हिनखे हिकिड़ा हितां हीअं लीका कढो लीका निकिरी विया पर लीकनि ते सही नथो लॻे तंहिंजे करे ईअं ई बहितर रहंदो। हिते हिनखे छॾियो न वधाए छॾियो। हाणे ही तयारु थी चुको आहे। हिनखे कयो एक्सपोर्ट कयो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं घंटी बटन खे हणो। मां मिलां तव्हां सां इन खां वधीक इंट्रस्टिंग वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।